राणा सनावला चए थो त अगरि तव्हां ही अहिड़ी जेका ॻाल्हियूं जेके बेहूदा उन्हनि लफ़्ज़ इस्तेमालु कयो बंदि न कयूं त पोइ असां बि कारकुननि खे चवंदासीं तव्हांखे कुट लॻायूं। हाणे कारकुन सां विढ़नि त बि ठीकु, पर हींअर त राणा सनावला दाख़िला जो वज़ीर आहे, रेंजर्स पुलिस सभु हुनजे वस आहे। FIA त अगरि पुलिस, पंजाब पुलिस ऐं फेडरल पुलिस ऐं रेंजर्स अगरि कुट लॻाइणु शुरू कई माण्हुनि खे त पोइ ख़ुदा ख़बर छा हुनजो नतीजो निकिरंदो। सो जेका ॻाल्हि कई से पई काफ़ी ज़माने खां, काफ़ी ॾींहंनि खां, हफ़्तनि खां, त पोलराइज़ेशन सोसाइटी में जेका शिदत आहे टकराउ जी, उहा हेठि सियासी पार्टियुनि में त हुई सो हुई, लेकिन हेठि माण्हुनि में बि आहे। ऐं हाणे पार्टियूं ऐं हुकूमत उनजो पाण यानी अपोज़िशन त करे पई। अपोज़िशन ॾिसो, असां जहिड़े मुल्कनि में ये तव्हां अक्सर ॿुधा हूंदो त अब दमादम मस्त कलंदर हो जाएगा, धड़न तख्ता कर देंगे, फलां कर देंगे, ठीकु आहे। लेकिन गवर्नमेंट अगरि चए थी त कुट लॻाईंदासीं तव्हांखे, त हमेशह इहो हिकिड़ो जेको मञियल उसूल आहे इक़्तिदारी सियासत जो, त अगरि हुकूमत टकराव में अचे थी त अल्टीमेटली नुक़सानु हुकूमत जो ई थिए थो, भले सघारी हुकूमत हुजे। हू गिदरो छुरी ते किरे ऐं छुरी गिदरे ते किरे वारी मिसाल आहे। टाइटेनिक जहाज़ वॾो हो पर हिकिड़े नंढड़े पत्थर सां टकरायो त अल्टीमेटली टाइटेनिक ॿुॾी वियो। त अगरि हुकूमत टकराव में अचण जी कोशिशि करे थी ऐं सोचे थी ऐं अहिड़ो रथाबंदी करे थी, ज़ाहिर आहे उहो लॉन्ग मार्च वारो कमु हुकूमत पाण करे छॾींदी। जी हा। सो हाणे $1 मिलियन जो वरी उहो ई क्वेश्चन आहे त अॼु खां 20, 22, 23 ॾींहंनि खां पोइ, हाणे ॻाल्हि आहे 3 हफ़्तनि जी। जी हा। 3 हफ़्तनि खां पोइ इस्लामाबाद में छा थी रहियो हूंदो, यानी ही छा लॉन्ग मार्च हिननि खे करणु ॾींदा? करणु ॾींदा सां मुराद इहो आहे त ज़ाहिर आहे लॉन्ग मार्च में सिर्फ़ु इस्लामाबाद जा माण्हू निकिरी अची त डी चौक ते कोन बीहंदा। हिन में लाहौर सॼे कराची खां वेंदे हितां त सिंध मां जेतिरा माण्हू वेंदा सो वेंदा, पर ख़ासि तरह पंजाब मां केतिरा माण्हू अचनि था ऐं KP मां, KP जिथे हुननि जी हुकूमत आहे। त अगरि तव्हांखे यादि हूंदो त जेको पुराणो धरणो इमरान ख़ान हयो त उनमें KP जे जुलूस खे इस्लाम पिंडी जे पंजाब जे बॉर्डर ते रोकियो वियो हो। जी हा। हुन महिल खटक साहिबु हो चीफ मिनिस्टर। त वॾे अंग में माण्हू KP मां ईंदा ऐं पंजाब मां बि ज़ाहिर हींअर इमरान ख़ान जो हिकिड़ो माहौल जुड़ियल आहे। त हाणे ॾिसणो इहो आहे त छा हुकूमत, फेडरल हुकूमत हिननि खे अचणु ॾिए थी, पंजाब हुकूमत ऐं फेडरल हुकूमत हिननि खे इस्लामाबाद पहुचणु ॾिए थी? अगरि हू रुकावट न बि विझनि था त छा इमरान ख़ान एॾे वॾे अंग में माण्हू आणण में कामयाबु थिए थो? ऐं जीअं हमेशह चवां थो त असुलु नंबर हिन ॻाल्हि जा आहिनि त हुते 3 ॾींहं माण्हू विहारण में कामयाबु थिए थो या नथो थिए। अच्छा, हिन विच में अगरि हुकूमत पाणे टकराव में अची वई त बि कमु हुकूमत अपोज़िशन जो थी वियो। अगरि ख़ुदा न ख़ास्ता को जानी माली नुक़सानु थी पियो त बि हुकूमत जो कमु थी वियो। सो टकराउ ॿिन्ही सूरतनि में हुकूमत अॻिराई करे ऐं हिननि खे रोकींदो त टकराउ आहे। हुकूमत चए थी न रोकियो, अचणु ॾियो, त इमरान ख़ान हिते डी चौक ते माण्हू वठी अची हिते गाना रुगो कोन ॿुधाईंदो। जी हा। वरी हू किथे अॻिते जीअं पोइ भेरे प्राइम मिनिस्टर हाउस ॾे मार्च करण जी कोशिशि थी, इमरान ख़ान खे अगरि महसूसु थी वियो त हुन वटि 50-60 हज़ार माण्हू अची विया आहिनि इस्लामाबाद में डी चौक ते, त हू पुरमन धरणो वरणो कोन हणंदो। जी हा। जी हा। जी हा। ऐं न पोइ 3 ॾींहंनि जो इंतज़ारु कंदो। मूंखे जेको लॻे थो त ख़ान साहिबु जेको आहे, अगरि 50-60 हज़ार माण्हू ॾिसी वरिता पाण सां गॾु, त पोइ हू वधंदो प्राइम मिनिस्टर हाउस ॾे, इनसे ख़ाली करा लेंगे, फलां कर लेंगे, हीउ जेको स्लोगन थींदो आहे। जीअं पोइ भेरे थियो, पोइ चऊं त PTV ते हमिलो थियो, हीउ थियो, हू थियो। सो ॻाल्हि इहा आहे त अल्टीमेटली ख़्वाहिश इहा ई आहे त इलेक्शन लाइ को विच में पए ऐं असांजी सालसी कराए। हाणे जेको सुवालु आहे, ख़ुदि जिन्हनि ॾे इमरान ख़ान साहिबु या जेके ॿिया माण्हू ख़्वाहिश रखनि था त ख़ासि तरह PTI इमरान ख़ान, त इस्टेब्लिशमेंट विच में पई ऐं सालसी कराए छॾे। इस्टेब्लिशमेंट लाइ बि त इशू आहे न, त भई हू हिकिड़ी पब्लिकली चई चुकी आहे त असीं एपॉलिटिकल आहियूं, असां विच में न पवंदासीं। छाकाणि त अगरि हाणे विच में पवंदा त माण्हू पुछंदा भई तव्हां अॻु में इमरान ख़ान खे बचाइण लाइ विच में छो न आया हो? बहरहाल हिकिड़ो इशू इहो आहे। ॿियो इशू इहो आहे त ख़ुदि इमरान ख़ान बि इदारे सां या हुनजी पार्टी जेको इदारे लाइ ॻाल्हाए पई ऐं सोशल मीडिया ऐं सभु कुझु आहे त एतिरी को लीडरशिप में
को एतिरी को हमदर्दी बि न हूंदी इमरान ख़ान लाइ। ॿी ॻाल्हि, सी ॻाल्हि इहा आहे त अमेरिका, जी हा, ठीकु आहे, तव्हां ॾिसो न प्राइम मिनिस्टर इमरान ख़ान 2.5 साल रहियो, उनखे न ट्रंप खां पोइ ट्रंप त मुलाक़ात कई इमरान ख़ान सां, पर जो बाइडन एडमिनिस्ट्रेशन न कई, इमरान ख़ान खे फ़ोन बि छलो हिकिड़ो चए सुको फ़ोन बि न कयूं। जी हा, 3 साल हिते हाणे शहबाज शरीफ़ साहिब जी हुकूमत आई आहे त बाइडन शहबाज शरीफ़ खे बि फ़ोन न कयो आहे, पर घटि में घटि हुननि जे सेक्रेटरी स्टेट ब्लिंकन असांजे फॉरेन मिनिस्टर बिलावल भुट्टो ज़रदारी खे फ़ोन कयो आहे, अमेरिका अचण जी दावत बि ॾिनी आहे। सो ऐं ज़ाहिर आहे अगरि पाण हिन साज़िशी थ्योरी खे हिकिड़े पासे बि रखूं जेको इमरान ख़ान साज़िश थ्योरी ठाहे थो, लेकिन ज़ाहिर आहे कंहिं मुल्क जे ख़िलाफ़ु तव्हां मुस्तक़िल ॻाल्हाईंदा हुजो ऐं उहो बि अमेरिका जहिड़े मुल्क जे ख़िलाफ़ु, जी हा, त ज़ाहिर आहे उहो इमरान ख़ान लाइ ख़ुशि त न हूंदा। त जेतिरी बि हुननि जी हलंदी पुॼंदी हूंदी उहो चवंदा छाजो इमरान ख़ान, जेके बाक़ी आहिनि उहे ठीकु आहिनि। मां चवां थो ज़रूरी न आहे त को साज़िश अॻु में अमेरिका कई या न कई, लेकिन जेको हुनजे ख़िलाफ़ु हिते मास मूवमेंट अमेरिका जे ख़िलाफ़ु हलाई आहे इमरान ख़ान, त अॼु इमरान ख़ान चवंदो हूंदो त ठीकु, अमेरिका चवंदो हूंदो त ठीकु आहे, भला पोइ ॿिया ठीकु आहिनि, हीउ छो? जी हा,